अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूँ था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, कंडियारो में ब्राइट हाउस पब्लिक स्कूल में मरहूम हाजी लक्ष्मी कांगरो के बेटा पेश करण लाइ स्कॉलरशिप के हवाले से ॿारनि खां टेस्ट वरिती वई। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर असद जाफरी मूजिब टेस्ट में 200 खां वधीक शागिर्दनि हिस्सो वरितो। टेस्ट में 5 शागिर्द ऐं 5 शागिर्दियाणियूं पहिरीं पोस्टन माणी। जॾहिं त स्कूल इंतजामिया जो चवणु आहे त टेस्ट पास कंदड़नि खे सॼो साल मुफ़्त तालीम सां गॾु यूनिफॉर्म ऐं ॿियो सामान मुफ़्त ॾिनो वेंदो। स्कूल जे एडमिनिस्ट्रेटर ज़ाहिद कांगरो चयो त असां शागिर्दनि खे इन क़िस्म जा मौक़ा इन करे ॾियूं था त शागिर्द तयारी करे तालीम जे मैदान में पाण मंझराइनि। शागिर्दनि जो चवणु हो त इल्मु इंसान खे ऊंधाईअ मां कढी रोशनाई में आणींदो आहे। बिना तालीम के इंसान अधूरा आहिनि। उन मौक़े ते कामरान आलमानी, अब्दुल समद अब्बासी, उमर फारूक सियाल, मेराज मुंगरियो ऐं ॿियनि चयो त हिते शागिर्दनि जे लाइ बहितरीन माहौल आहे। वधीक खबरूं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।